ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन के तर्जमान बिलावल मल्ला मुताबिक चेयरमैन ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत मुकम्मल तौर ते नाकाम थी चुकी आहे। गैस जी लोड शेडिंग, बिजली जी लोड शेडिंग ऐं उन्हनि जी यूनिटनि जी बार बार वाध, पेट्रोलियम मसनूआत ऐं किरायनि में इज़ाफ़ो आम वाहिपे जे शयुनि में वाध जो सबबु बणियो आहे। चेयरमैन ह्यूमन राइट्स पंहिंजे जारी कयल बयान में चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान अवाम सां कयल वाइदा पूरा नाहिनि कया ऐं करप्शन ऐं करप्टन ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई। हुननि लाइ सहूलियतकारनि जो किरदारु अदा कयो आहे। जॾहिं त सिंध हुकूमत महांगाई जी इंतिहा करे छॾी आहे। आम वाहिपे जूं शयूं ग़रीब मिसकीन मज़दूर जी पहुच खां परे थी वियूं आहिनि। तर्जमान ह्यूमन राइट्स बिलावल मल्ला मुताबिक चेयरमैन ह्यूमन राइट्स वफ़ाक़ी हुकूमत सूबाई हुकूमत जी कारकर्दगी ते सवालिया निशान छॾींदे चयो त सिंध में इंसानी जाननि जी का बि अहमियत नाहे रही। लाक़ानूनियत जी इंतिहा थी वई आहे। हारियुनि जी ज़मीननि ते कब्ज़ा करे पाणी चोरी मामूल बणियल आहे। यूनिवर्सिटी ऐं सरकारी इदारनि में सिफ़ारिशी ब्यूरोक्रेट मुक़ररु कया विया आहिनि ऐं यूनिवर्सिटियुनि में नियाणियुनि खे हिरासमेंट कयो पियो वञे। तालीमी बोर्ड ऐं तालीमी इदारनि में मेरिट जी लताड़ जारी आहे। जॾहिं चेयरमैन ह्यूमन राइट्स चयो त चूंडियल नुमाइंदनि खे मिलंदड़ मज़मूननि जी बजट बि करप्शन हवाले आहे। इन मौक़े ते तर्जमान मुताबिक 5 मार्च ते हैदराबाद में एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। उन खां पोइ पूरी सिंध में एहतजाज सां गॾु इस्लामाबाद में पिणु एहतजाज कयो वेंदो। चेयरमैन ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर सुप्रीम कोर्ट ऐं आर्मी चीफ खां मुतालबो कयो त मुल्क अंदरि फिल फॉर टेक्नोक्रेट हुकूमत क़ाइमु कई वई। HRJD न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJD न्यूज़।